मलीर का ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। जिते सुपर हाईवे ते जमाली पुल वेझो मुबैना पुलिस मुक़ाबलो थियो आहे। हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियो आहे। मलीर खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सुपर हाईवे ते जमाली पुल वेझो मुबैना पुलिस मुक़ाबलो थियो आहे, जंहिंमें हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियल जवाबदार जी सुञाणप समीउल्लाह तौर थी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पुलिस जो चवणु आहे जवाबदार कार सवार खां फुर जी कोशिश कई त गश्त ते मौजूद अहलकार पहुची विया। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर वहीद मुराद सियाल। जी वहीद मुराद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सुपर हाईवे भरिसां जमाली पुल वटि पुलिस जो मुबैना मुक़ाबलो थियो आहे। पुलिस दावा कई आहे त पुलिस गश्ती पुलिस तां गुज़री रही हुई त हिकु मोटरसाइकिल सवार ॿ फोरू हुआ, जिन कार सवार खे फड़ण जी कोशिश कई त पुलिस उते पहुची वई। पुलिस जे पहुचण खां पोइ जेको आहे सो फौरन पुलिस मथां फायरिंग कई। उन फायरिंग में ई जेको आहे सो जवाबदार पंहिंजे फायरिंग में जेको आहे सो संदसि साथी हिकिड़ो ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे गोलियूं लॻियूं आहिनि ऐं पुलिस साइड सुपर हाईवे पुलिस हुनखे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। साइड सुपर हाईवे पुलिस उहा दावा कई आहे त ही फौरन जे फायरिंग में जेको आहे संदन साथी जेको आहे ज़ख़्मी थियो आहे। ही ॾोहारी आहे जेके कार सवार खे फुरे रहियो आहे त पुलिस पहुती। पुलिस जो चवणु आहे त हिन वक़्तु हुन ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे तिबी सहूलियत लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जी वॾी महिरबानी नासिम। मलीर खां वहीद मुराद सियाल तफ़सील ॾिना आहिनि।